कब्जा सिंध जे ज़मीननि ते कब्जा मोबाइल मज़ीरे मोबाइल मज़ीरे धरती ते धाड़ो कारपोरेट फार्मिंग धरती ते धाड़ो सिंध जे ज़मीननि ते कब्जो सिंध जे ज़मीननि ते कब्जो नेशनल पार्क ते कब्जो नेशनल पार्क ते कब्जो धरती ते धाड़ो। सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस तरफ़ां गॾाप में ॻोठनि जे तहफ़ुज़ ऐं लीज़ वारी ज़मीन जी बहाली लाइ एहतिजाजी रैली कढे जलसो कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं अॻवाननि आबादगारनि समेत रहवासियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे मरकज़ी सदर सैयद खुदारिनो शाह चयो त कराची जे क़दीम ॻोठनि ख़ासि तौरु मलीर जे ज़रई ज़मीननि खे ख़तमु करे उन्हनि ते बिल्डर माफ़िया खे कब्ज़ो कराइण जूं साज़िशूं जारी आहिनि। असां पंहिंजी धरती पंहिंजे अजनि ऐं ॻोठनि तां कंहिं बि सूरत में हथु न खणंदासीं। GSN माज़ जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुनेजो चयो त हीउ रुॻो ज़मीन जो मसइलो न आहे, बल्कि सिंधी क़ौम जे वजूद ऐं सक़ाफ़त जी सुञाणप बका जो सुवालु आहे। परियां टाउन ऐं ॿियूं ॻाल्हियूं ठाहे असांखे पंहिंजे ई वतन में बेवतन करण लाइ ॻोठनि जी क़ानूनी हैसियत ऐं ज़मीन जी लीज़ ख़तमु कई वई आहे। शहीद भुट्टो जे चेयरमैन ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर ख़िताब कंदे चयो त कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुन वधीक चयो त कराची जे ॻोठनि खे मालिकाना हक़ ॾिना वञनि, सिंध जे क़दीम आबादियुनि खे तहफ़ुज़ न ॾिनो वियो, तारीख़ कॾहिं बि माफ़ न कंदी। केरु हिते नथो रहे, केरु हितड़े रहे त वो कहिड़नि शर्तनि ते रहे थो उहो फ़ैसिलो ई माण्हू कनि, ऐं हिते वरी ॿाहिरां आयल माण्हू फ़ैसिलो था कनि त हितां जा मक़ामी माण्हू कहिड़ी शर्तनि ते रहनि या कहिड़नि शर्तनि ते न रहनि। सो अदा मां तो शर्म न थो अचे, तूं उन्हनि माण्हुनि जा ज़मीनूं ख़तम थो करी ऐं ॿाहिरां कब्ज़े खोरनि खे ज़मीनूं साॻे वक़्तु कारपोरेट फार्मिंग जे नाले में लाट थो करी। के दोस्त चवंदा त असांजी जदोजहद करे कीअं हुनखे कुर्सी मिली। शहरियार साहब, इहो सिंध जो वज़ीर आला तॾहिं थियो न जॾहिं सिंध सूबे जी शिकिल इख़्तियार कई। सही आहे न? जॾहिं सिंध सूबो न ठहिया त वज़ीर आला न थिया ऐं सिंध वञुंट जे जंजीरनि में जेका जकड़ियल हुई उहे टोड़े सिंध जी हैसियत बहाल कराइण वारा असां जदोजहद कईसीं। वज़ीर आला साहब तुंहिंजी पार्टी ऐं हुन जा लीडर उन वक़्त बि उन्हनि ई हुक्मराननि जी ख़ुशामद कनि पिया जंहिंजूं ख़ुशामद तूं थो करीं हींअर। उन्हनि खे बि असां सिंधी माण्हुनि शिकस्त ॾिनी जॾहिं वञुंट उन्हनि ठाहियो, सिंध जो वजूद ख़तमु कयूं इन लाइ त सिंधी माण्हू ईअं ई पंहिंजे मसइलनि जे हल जी घुर पिया कनि, कराची जे अलॻि जे ख़िलाफ़ एहतिजाज पिया कनि, सिंधी ॿोलीअ जे हक़ लाइ एहतिजाज पिया कनि। हुक्मराननि सम्झो त सिंध जे नाले खे ई ख़तमु कयूं त बसि न रहे बात न बजे बांसुरी। जंहिं ॾींहुं वञुंट ठहियो उन ॾींहं खां सिंधी माण्हू रोडनि ते आया ऐं पहिरीं जुलाई 70 ताईं 15 साल लगातार माण्हुनि जदोजहद कई ऐं उन्हनि हुक्मरान उहे मार्शल वारा हुक्मरान फौजी जनरल बि उन में हुआ, सिंध जा दलाल वॾेरा पीर, उन्हनि सभिनी खे शिकस्त ॾेई सिंध खे बहाल करायो। सिंधी माण्हुनि हिननि माण्हुनि उहा जदोजहद कई। ॿी ॻाल्हि दोस्तो तव्हां जे लाइ इहा मां चवां थो त हीउ जेको मसइलो कराची जूं लीज़ूं बिल्कुलु सही आहे, असां तव्हां सां गॾु आहियूं, पर मसइलो रुॻो कराचीअ ते महदूद न आहे ऐं असांखे बि न रखणु खपे। सॼी सिंध ते जेको कब्ज़ो थिए थो पियो, नए सिर वञुंट जेको टोड़ायो असां हुक्मराननि अॼु ॾींहं ताईं उहा शिकस्त ज़हनी तौर क़बूल न कई आहे। हू इहो ई सिंध ते कब्ज़े जा मनसूबा कनि था पिया त ही जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि, पाणीअ ते कब्ज़ा आहिनि, इहे सभु सिंध ते नए सिर कब्ज़े जी सूरत आहे। तंहिं करे असांखे तव्हांखे मां गुज़ारिश कंदुसि त पंहिंजी जदोजहद खे सिंध जे ॿियनि हिसनि सां, नगर पार्कर सां, खीरतर सां, पर रुॻो इन्हनि सां बि न उॿावड़े ताईं थींदड़ जेका जदोजहद थिए थी उन्हनि सां बि ॻंढियो था। ऐं ॻाल्हि रुॻो इहा बि कोन्हे का, मतिलबु पाणीअ जी असां वेझड़ाईअ में वॾी जदोजहद थी आहे, कुझु कामयाबी बि थी। साल इहो आहे त पाणी हू छाजे लाइ था खणनि, जेकॾहिं असां कैनाल रोके वञूं
असांजी उहा अख़लाक़ी फतह ज़रूरु आहे ऐं जेकी कुझु ॿॿर लोहे में थियो ऐं वकील दोस्तनि कयो मां उन्हनि खे सलाम थो पेश कयां पर पाणी हू खणनि छा लाइ था ज़मीनुनि खे आबाद करण जे लाइ था कनि माना ज़मीनुनि ते जेको कब्ज़ो आहे उहो उन पाणीअ सां ॻंढियल आहे ऐं इहे कारपोरेट फार्मिंग जूं ज़मीनूं रुगो चोलिस्तान जूं कोन्हनि के हुन में सिंध जूं ज़मीनूं दोस्त ॿुधाए विया उहे बि आहिनि ऐं जेको पाणी गुडूअ खां हेठि ईंदो उहो बि पहिरीं इन्हनि कारपोरेट फार्मिंग वारनि खे मिलंदो ऐं उहे ज़मीनूं न रुगो 50-50 जनरेल ऐं कामोरा या सरमाएदारनि खे मिलंदी उन्हनि कानून ठाहे त उहे दुनिया जे कंहिं बि मुल्क कंहिं बि कंपनीअ खे बि ॾेई सघनि था माना पाणी ज़मीन सां ॻंढियल आहे ऐं ज़मीन या जॾहिं आबाद थींदी तव्हां यकीन रखो इन ज़मीन ते 90% ॿाहिरियां माण्हू अची आबाद थींदा उन जो सबूत असां वटि मौजूदु पियो आहे जॾहिं हिते पंहिंजो थरपारकर वारो जो कैनाल ठहियो 1901 में न साईं यार हींअर नारा कैनाल उहो जॾहिं ठहियो उन ते ॿाहिरियां माण्हू आया उहे अॼु ॾींहं ताईं वेठा आहिनि त जॾहिं हीअ ठहंदी हिन ते ॿाहिरियां माण्हू ईंदा ऐं मनसूबो असुली इहो आहे त धारिया माण्हू हिकिड़े एतिरे तइदाद में अचनि ऐं उहे बि छो था घुरनि छो त हू ॾिसनि था त सिंधी माण्हू कंहिं बि क़ीमत ते पंहिंजे हक़नि तां पंहिंजे धरतीअ तां पंहिंजे वसीलनि तां हथ खणण लाइ तयारु न आहिनि तंहिंजे करे हिते एतिरा ॿाहिरियां माण्हू आणजनि जो पोइ फ़ैसिला उन्हनि खां कराइजनि तंहिंजे करे मां इहो थो चवां त असांखे इन्हनि सभिनी मसइलनि सां पंहिंजी जिदोजहद खे ॻंढणो पवंदो ऐं धारिया माण्हुनि ते मां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि ज़रूरु माण्हू सिंध जा बि ॿियनि हितनि में वञनि था हिते बि माण्हू अचनि था माज़ीअ में बि आया आहिनि ऐं सिंधी माण्हुनि उनजी महिमानवाज़ी कई आहे पर माण्हू हिते ॿाहिरियां ॿिनि क़िस्म जा आया आहिनि हिकिड़ा उहे जिन सिंध धरतीअ खे पंहिंजी मादरे वतन मञियो सिंध जी क़ौम जो पाण खे हिसो बणायूं सिंधी माण्हुनि नरगो उन्हनि जी आजा कई उन्हनि खे पंहिंजो लीडर बणाए छॾियऊं शाह लतीफ़ तव्हांजे साम्हूं आहे GM सर तव्हांजे साम्हूं आहे डॉक्टर बलोच तव्हांजे साम्हूं आहे केतिरा मिसाल आहिनि ॿिया उहे आया जिन सिंध ते हाकिमियत जी ॻाल्हि कई सिंधी माण्हुनि खे कमतर सम्झो उन्हनि जे मथां बालादस्तीअ जी ॻाल्हि कई उन्हनि जे ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि वेड़ कई पालारी उन्हनि जी तारीख़ ॿुधाए वियो मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे तंहिं करे हाणे बि जेके ॿाहिरियां माण्हू अचनि था जेके सिंध खे पंहिंजो वतन सम्झंदा सिंधी क़ौम जो हिसो पाण खे सम्झंदा उहे सिंध जा असांजा भाउर आहिनि हितड़ी क्लियर असां चवंदा क़ौम हिते सिर्फ़ सिंधी आहे ऐं सिंधी रहंदी जेसि ताईं हिकिड़ो बि सिंधी हिते रहे थो पियो क़ौम हिकिड़ी आहे हुन में भली जेके माण्हू ॿोली ॻाल्हाईंदा थोरो ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तव्हां पंहिंजी करे वियो न ॻाल्हि तव्हां पंहिंजी ॻाल्हि करे वियो ईअं न कयो बाक़ी तव्हां हिन ते किथे बहस कजो मां तव्हां सां कंदुसि ऐं उन जा बि मिसाल पिया आहिनि कराचीअ जो महिमार विशनदास हरचंद राय खां ॿियो नालो जेको अचे थो पंहिंजे जमशेद नसरवान जी मेहता शहरियार बि वेठो आहे हुन जे उन त सिंधी बि ॻाल्हाइण कोन ईंदी उन सिंध जे लाइ जिदोजहद कई उनखे सिंधी माण्हुनि दादू जो इहे मां असेंबलीअ जो मेंबर कराए छॾियो GM महकरी उनखे बि सिंधी ॻाल्हाइण कोन ईंदी हुई
उन खे जेतिरो सिंधी माण्हू पंहिंजो मोहसिन मञनि था ओतिरो उर्दू ॻाल्हाईंदड़ कोन था मञनि। त जेको हिते सिंध जी मंझि सियासी माना में असांजी सिंध जी क़ौम परस्ती नस्ली बिल्कुलु न आहे, उन जो बि मिसाल ताज़ो बबर लोहे वारो आहे। बबर लोहे सिंध जो ताज़ो जिदोजहद जो हिकिड़ो अलामत आहे। उन जी अॻुवाणी हिकिड़ो वकील पियो करे जेको नस्लनि पंजाबी हो जंहिंखे सिंधी ॻाल्हाइण न पई अचे, सिंधी माण्हुनि जेका हुनखे इज़त ॾिनी उहो हुन ख़्वाब में बि कॾहिं न ॾिठो हूंदो। त असांजो नेशनलिज़म नस्ली न आहे, सियासी बुनियादनि ते आहे। सियासी माना में जेको हिते रहंदो हुनखे सिंधी थियणो पवंदो। घर में ॿोली कड़ी हिते माण्हू उर्दू ॿोली त मां सम्झां बि थो, इलाही ॻाल्हायां बि थो, मूं हुन में किताब बि लिखिया आहिनि। जेके थर जा माण्हू जेका ॿोली घर में था ॻाल्हाइनि, मां त हिकिड़ो लफ़्ज़ ई कोन थो सम्झां। मूंखे ढाटकी जो ॻाल्हाईंदा, मूंखे उन्हनि सां कॾहिं मसइलो न पेश आयो आहे, इन करे त हू सिंध खे पंहिंजो वतन था सम्झनि। त असांजी ॿोलीअ ते इख़्तिलाफ़ न आहे, जेका बि ॻाल्हाए। सियासी माना में क़ौम हिते सिंधी आहे, ॿी क़ौम क़बूल न कंदासीं, पोइ जेॾो जहिड़ो थिए उहो जहिड़ो कबो। बसि आख़िरी ॻाल्हि त मां हाणे पंहिंजी ॻाल्हि जेका शुरू में कयमि उहा थो कयां। दादा इहे ॻाल्हियूं सियासी जिदोजहद वारियूं हुयूं। माना हिन रियासत जो निज़ाम ई तब्दीलीअ जी ॻाल्हि कढी, जेका कुझु अख्तर हुसैन कई। जो पाकिस्तान ठहियो ऐं जॾहिं कराची खसी आहे तॾहिं खां असां रोडनि ते आहियूं। इहो सही आहे जेको कुझु कयूं था, पर हिकिड़ो मसइलो वञे थो, वरी ॿियो हुकुमरान पैदा था कनि, छाकाणि त फ़ैसिला करण जो इख़्तियार उन्हनि वटि आहे। हाणे हिननि वक़्ती मसइलनि सां गॾु हुन इख़्तियार जी जिदोजहद करणु खपे। मां तव्हां सभिनी खे चवां थो, असां तव्हां सां गॾु आहियूं। 2014 खां सभिनी हिते ॾिठो हूंदो, इन में गॾु आहियूं। पर ईअं असांजा नस्ल खाइजी वेंदा ऐं एतिरे में ॿाहिरियां एतिरा माण्हू अची वेंदा, पोइ इहो फ़लस्तीन वारी सूरत हाल थींदी। माण्हू हिकिड़ा चवनि था त हफ़ीज़ या साज़िश कई, मां पहिरीं चई वियुसि असांखे आख़िर में मौक़ो ॾे जॾहिं माण्हू बेदार थी चुका हुजनि। साईं खे बि चयो त आख़िरी मुक़ररनि जे लाइ चयो इहो वेंदो आहे, तॾहिं हिननि खे इज़त था ॾियूं, पर हूंदो इहो आहे त माण्हू बेदार थी विया हुजनि। साईं हाणे असांजो दोस्त आहे, चए थो मां बसि ख़तमु थो ॻाल्हि करणी। मां इहो पे ॻाल्हि कई, आख़िरी ॻाल्हि ही त सियासी निज़ाम ऐं तब्दीली जिदोजहद हिकिड़ी जेका असां जंहिंजी मूं शुरूअ में ॻाल्हि कई त अॼु असां चवंदा सिंध जा हक़, सिंध जे हक़नि ते दाड़ो नामंज़ूर। इहा सिंध जंहिं मां पहिरीं चई आयसि वञण टोड़ जिदोजहद जे नतीजे में ठही, ऐं उहा जिदोजहद रियासती निज़ाम जे तब्दीलीअ जी जिदोजहद हुई, ऐं उहा असां कामयाबु करे ॾेखारीसीं। तॾहिं अॼु असांखे एतिरा भक आहिनि। बाबा असां सिंधी आहियूं, सिंध असांजो वतन आहे, सिंध असांजी ज़मीन आहे। इहो तॾहिं मिलियो, हुननि कमु कयो त सिंध जो नालो ई ख़तमु थी वञे, सिंधियत ई ख़तमु थी वञे। तंहिं करे असुली जिदोजहद जेका आहे उहा हिन रियासती निज़ाम खे तब्दील करण जी आहे। ऐं इहे सिंध खे पाकिस्तान न ठाहियो आहे। कॾहिं चई वेंदो आहे ॻाल्हि त सिंध सूबो आहे, सूबाई जी ॻाल्हि आहे, मूंखे त सूबे चवण ते शर्मसारी थींदी आहे। पाकिस्तान न ठाहियो आहे सिंध खे, सिंध पाकिस्तान खे ठाहियो आहे। पाकिस्तान सिंध खां वधीक उन ते मर्कज़ जो नालो लिखिजी वियो त छा उहो मुक़दस थी वियो छा? त हे मर्कज़ जा मफ़ाद आहिनि, सिंध जा मफ़ाद अवल ऐं आख़िर आहिनि। ऐं इहा दावा असांखे करणी पवंदी। बसि आख़िरी ॻाल्हि चवां थो, जेकॾहिं इहे सभिनी हक़नि ते करिणो आहे असांखे दावा करणी पवंदी सिंध सिंधियुनि जो वतन आहे। इहा बि ॻाल्हि, सिंध मुस्लमाननि जो मुल्क न आहे। साईं छो मुस्लमाननि जो मुल्क आहे? तंहिंजे करे बांग्लादेश खां बोस्निया खां
काबुल कंधार खां मुसलमान, छाकाणि त मुसलमाननि जो मुल्क आहे न। सिंधियुनि जो वतन आहे, हुन में मुसलमान बि रहनि था, हिंदू बि रहनि था, शिया बि रहनि था, सुनी बि रहनि था, सभु रहनि था, पर वतन सिंधियुनि जो आहे। इहा ॻाल्हि बि असांखे आईंदे चवणी पवंदी त सिंधियुनि जी आहे। महिरबानी। विंदरा वेंदी आरी जाम अजो करे हिन सकाफ़ती तारीख़ी ऐं ख़ूबसूरत शाहूकार धरतीअ जा वारसो ऐं आयल महिमानो अवां सभिनी खे हक़ मौजूद खोड़ मसइला ऐं मामला आहिनि, पर हिन वक़्तु जेको अहम मसइलो आहे उहो इहो आहे त ही सदियुनि खां रहंदड़ हिते जेके धरतीअ धणी आहिनि उहे पंहिंजे पेट गुज़र पंहिंजे जे हक़ मालिकीअ लाइ हिते मिड़ी अची मुच थिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में ही दुनिया जो शायदि को अनोखो मिसाल हूंदो त जेके माण्हू सदियुनि खां वठी पंहिंजे जूअ में रहनि था उन्हनि जी जेका शाइदी आहे, उन्हनि जे वॾड़नि जूं जेके ही कुतुब मीनार 4-4 तबक कबरूं आहिनि उहे पियूं ॾींहं ऐं उहे माण्हू सदियुनि खां रहंदड़ जेके पंहिंजे ई धरतीअ ते वेगाना ऐं उधारा वेठल आहिनि। इहो उधारो हक़ बि 2-3 साल अॻु खां खसियो वियो। हिकिड़े तारीख़ जे शागिर्द, नंढड़े शागिर्द जी हैसियत में हिन सॼी कोस्तानी जूर जो जेकॾहिं तव्हांजे अॻियां नक्शो चिटिया त ज़िले ठटे जो सॼो ठाकरू गगर खां वेंदे ओंगर ऐं अकरे ताईं वारो पासो ताईं इहो सॼो जेका इहे कोस्तानी पट्टीअ वारी ठाकरी मूकरी जूअ आहे इहा हर दौर में हर हुकुमरान चाहे उहे अरब हुजनि, सुमरा हुजनि, समा हुजनि, अरगून, तुरखान, मुगल, कलोड़ा, टालपुर रखे थी ऐं उन सां गॾु हिते जेके रहंदड़ राज आहे उन्हनि जा चङा मुड़ुस उन्हनि जे राज़ पे उन्हनि जे मर्ज़ीअ खां सवाइ हिन धरतीअ जो हिकिड़ो इंच बि झपे न सघिया। जेकॾहिं असां थोरो तारीख़ में वञूं त हिन धरतीअ जे मालिकीअ तां हिते जी जेके असुल निज रहंदड़ क़ौमूं आहिनि उन्हनि जूं पाण में 13 खून रेज़ जंगियूं लॻियूं। तव्हां मलीर खां मकलीअ ताईं, ओंगर खां आञणीअ ताईं, बेलीअ खां बारण ताईं इन्हनि कबीलनि जूं इन ज़मीन जे मालिकीअ तां ॿियो हुननि जो को बि जहिड़ो न हो। इन्हनि जंगियुनि में वरी जेके तव्हांखे बहादुरी जा अनोखा मिसाल आहिनि उहो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो वॾो बाब आहे। छा लिखी वञो हिकिड़ो केॾारो जो बैत आहे, बहादुर गॾिया बहादुर खड़ग खिलविल कन विझनि धड़ धड़नि ते हाकारीन हड़न किरन कंध नचन ऋण गजो राड़ो थियो। अहिड़ा केई जंगी जिनसारनि वारा हू बहु मिसाल तव्हांखे मिलंदा। इहे जेके तव्हां जे हर हिकु चिटियल जेको पत्थर आहे इहो शाहिदी थो ॾे उन्हनि दिलेरनि जी त हिननि कॾहिं पंहिंजी धरती ईअं ई टंगू मथे करे कंहिं बि धारे हुकुमरान खे न ॾिनी जीअं अॼु असां ॾियूं वेठा। असां थोरो जेकॾहिं ॾिसूं अंग्रेज़नि जे दौर जी तव्हांखे हिकिड़ी झलक थो ॿुधायां। अंग्रेज़नि जे दौर खां अॻु कलमतन ऐं जोखियुनि जूं 6 जंगियूं, जोखियनि ऐं बुरफतनि जूं 5 जंगियूं, बुरफतनि ऐं जाखरनि जूं 2 जंगियूं, बुरफतनि ऐं शोरनि जूं 2 जंगियूं इन ज़मीन जे मालिकीअ तां लॻी चुकियूं हुयूं। अञा इन्हनि जंगियुनि जा हिते पार पलांद रहियल हुआ, पर अंग्रेज़ जॾहिं हिन कोस्तानी जूअ ते
कब्ज़ो करण आयो त हिते जा राज उन्हनि जा चङा मुड़स सभई पंहिंजा इख़्तिलाफ़ विसारे हिक ॿिए जा बांह ॿेली थी अंग्रेज़नि सां मुआइदो अटकाए बीह रहिया। अंग्रेज़नि छा कयो, जेको रनीकोट जो किलो आहे उनखे पंहिंजो मस्कन बनाए हिते जे कब्ज़े करण जी कोशिश की, पर इहा हिकमत अमली हली न। नेठि अंग्रेज़नि मजबूर थी 1878 में हितां जे राजनि खे, जिन में बुरफतन जो सरदार, कलमतिन जो सरदार ऐं 5 ॿिया चङा मुड़स, उन वक़्तु जाम ऑफ अली जाम महरलीअ जे सरवाणी में हैदराबाद में बाक़ाइदा हिकिड़ो कट थियो। सॼी अंग्रेज़ क़यादत सिंध जी उते जमा थी, उते फौज जा जत्था इहे फूल हणी उन्हनि सरदारनि खे हिसाइण जे लाइ। आउं तव्हांखे इहे 8 ॼणा जेके हुआ उन्हनि जेके उते पंहिंजा मुतालबा पेश कया, तव्हां हैरान थी वञो, उनजी ओगारी न कंदो। 6 शर्त अंग्रेज़ जेकॾहिं असांजूं इहे ॻाल्हियूं क़बूल थो करे त असां हर जाइज़, तव्हां लफ़्ज़ ॿुधो, जाइज़ जाइज़ नाजाइज़ न आहे, असां हर जाइज़ कम में उनजी पासदारी कंदासीं। ॿी सूरत में असीं सभु आज़ाद हूंदासीं। अंग्रेज़नि जे कननि मां धुओं निकिरी विया। ही कहिड़ा माण्हू आहिनि? पोइ अंग्रेज़नि छा कयो, वरी हिरसत सां उन्हनि ख़ासि करे जॾहिं 5-8 साल गुज़रिया त असांजा सरदार ख़ासि करे बुरफतन ऐं जोखिन जे सरदार खे उन्हनि जागीरूं ॾिनियूं, हिक नाली बंदूकूं ॾिनियूं तोहफ़े में, उन्हनि खे बस करे हिकिड़े पासे विहारियो। पर पोइ हितां जा जेके उहे सिरवेच माण्हू आहे उन्हनि माठ न कई। तव्हां चाकर खान जोखे खे ॾिसो, चाकर खान कलमतीअ खे ॾिसो, वरे गजे खे ॾिसो, निम मंगणहार खे ॾिसो, साहिब ॾिने पालारी खे ॾिसो, उमर खान लालाणी खे ॾिसो, सुन कोसे खे ॾिसो। आउं तव्हांखे केतिरा नाला ॻणाया। इहे माण्हू बस करे न वेठा। चाकर खान जॾहिं जनरल हेड जी ज़ाल खे खणी वियो, जनरल हेड खे मारे, त हुनजो शब्द ख़बर छा हो? हू को शादी करण हुनखे न खणी वियो, हुन माईअ ते हथ न ॾिघेरियो। हुन 152 माण्हुनि जी लिस्ट ॾिनी त ही माण्हू जेके तुंहिंजे जेलनि में आहिनि उहे तव्हां जेसीं आज़ाद न कंदो, हीअ जनरल मिसिस हेड जेका इहा तव्हांखे आउं न ॾींदुसि। पोइ छा थियो? चाकर खान कलमतीअ खे चीचड़ी पंहिंजो चिपकदाण जे पट में इहो दुरईजे खां मथां आहे, उतां साहिब खान छुटे वॾे हिसाब सां क़ुरान ॾेई हेठि लाहे उनखे गिरफ़्तार करायो। चाकर खान फाई खाई वियो। ॿिया जेके असांजा इहे गुमनाम आहिनि माण्हू, उहे ख़बर न आहे किथे अंग्रेज़नि दफ़न करे छॾिया। हीअ जेका ज़मीन आहे मलीर जी, इहा तव्हांखे क्लेम में न आहे मिली, मतां तव्हां हीअं सम्झो त क्लेम में मिलियल ज़मीन आहे। अंग्रेज़नि असांखे ज़मीन न आहे ॾिनी, जेको दोस्त ॻाल्हाई वियो त अंग्रेज़नि जेको सो असांखे लीज करे ॾिनी, हीअ सदियुनि खां असांजी ज़मीन आहे। हिनखे टालपुरनि में हथ कोन लाहियो, न को करोड़नि हथ लाहियो। हिन ज़मीन में असांजे वॾड़नि जे खून जो उगाव आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त तव्हांखे हुनजी खुशबू नथी अचे। छा थो करे सघिजे? रोई सघे थो मुंहिंजे ख़्याल में। हिननि शयुनि ते घणा हिते असांजा ज़मीनदार, घणा हिते मलीर वारा वेठा, ही गराब शहर भरियो पियो आहे। हिते मुंहिंजे ख़्याल में असांजी वकील बिरादरी वेठी आहे, काठोड़ जा उसे पासे जा 2 टे दोस्त ॻोठनि जा असां वेठा आहियूं। इहा आहे असांजी पंहिंजे ज़मीन जे मालिकी ॾांहुं जेका असां मूं जेका ॻाल्हि वेठी कई त इन अंग्रेज़ हिते 1947 ताईं सुख सां वेही न सघे। इन्हनि खे भली हिननि फाइव ॾिनो। तव्हां हिते धारेली रूप में तव्हां मीरान सरखेल जो ॾिसो, हिते तव्हां बशाम पालारी जो रूप ॾिसो, तव्हां जुल खोसे जो रूप ॾिसो। इहे माण्हू बि मुख़्तलिफ़ हवालनि सां शुरूआत थी बि अंग्रेज़ सां विढ़ंदा रहिया। इहे 8 ॼणा हुआ। हिन वक़्त जो जबर ॾिसो। हिते केतिरो त असांजा 11 शायदि मेंबर आहिनि, मूंखे इहा ख़बर न आहे, पर असांजे क़ौमी असेंबली जा 3 चूंडियलनि जी ॻाल्हि थो करियां, फासिलनि जी ॻाल्हि नथो करियां। 3 असांजा एमएल आहिनि। ॿिया असांजे 17 राज्यनि जा वॾा सरदार वेठा अथव, जेके मालिकी था कनि। मलीर जी मालिकी हुननि जी आहे, कोस्तान जी मालिकी हुननि जी आहे। तव्हां मलीर जी हालत ॾिसो, तव्हां कोस्तान जी हालत ॾिसो त कहिड़ी आहे। त इन्हनि पंहिंजे पोइरनि जो जेको हिन धरतीअ सां, धरतीअ जे क़बूलियत सां जेको वचन आहे, इहो हिननि माण्हुनि विसारे छॾियो। 5 असांजा चूंडियल सूबाई असेंबली जा मेंबर वेठा आहिनि।
तमामु को ॿुधो त उन्हनि जो को ॻाल्हाइण किथे ईअं असेंबली जेके फ्लोर ते त हीउ एॾो ज़ुल्म पियो थिए, हीअ ज़मीन पई वालार जे लीज पई ख़तम थिए, उन्हनि जा चप सुबियल आहिनि। तव्हां भली हिननि खे मयार न ॾियो, पर तारीख़ हिन तारीख़ी माठ ते कॾहिं माठ न कंदी। तारीख़ जी जेका मयार आहे उनखे केर बि विसारे नथो सघे। उन वक़्तु जॾहिं तारीख़ मयार ॾींदी तॾहिं वॾे वॾे जेके बादशाह आहिनि उन्हनि जा छट बि पटनि ते किरी अची था पवनि। हीअ त मामूली MP ऐं MN त ॻाल्हि जेका असल में आहे त इहो आहे वक़्त जो जबर हिन वक़्तु असांजे माण्हुनि जे मथां। इहे जेके असांजा वेठा आहिनि चङा मुड़ुस, इहे फ़क़ति पंहिंजे वॾड़नि जे पेरनि मां जेके डोड़ंदड़ घोड़ा उन्हनि जा हुआ मैदाननि में, उन्हनि जी जेके दस जेका उॾामंदड़ आहे उनजो जेकॾहिं क़दुरु कनि त हीअ त ज़मीन जे लीज़ वारे मसइले जी त का हैसियत ई न आहे। ऐं हुते वकील दोस्त असांजा वेठा आहिनि, उन्हनि खे बि हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि। हीअ अॻु में ॻाल्हायो पंहिंजो साईं मोहम्मद खान शेख वारा वेठा आहिनि, चए हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इलाही वक़्तु थी वियो, हाणे तव्हां सियासी खुण न ॾियो। 1.5 साल थी चुको आहे, असांजे माण्हुनि जा कागज़ पत्र क़यामत ताईं पूरा कोन थींदा, जीअं तव्हांखे सभु कंप्लीट करे ॾींदा। जेके बि आहिनि जहिड़ा बि आहिनि, अंधी मंडी जेका कोर्ट आहे न आहे, उनजो दरवाज़ो लीज़ जे लाइ न, लीज़ असांखे नथी खपे। लीज़ असांखे हक़ मालिकी जी खपे न, धरती जा असां मालिक आहियूं। लीज़ छा थींदी आहे? असां लीज़ जी त रट लॻाए वेठा आहियूं, लीज़ जी कहिड़ी असर आहे? असां मालिक आहियूं, असांखे पंहिंजी मालिकी न करोड़ा फुरे सघिया न, टालपुर फुरे सघिया न, अंग्रेज फुरे सघियो, उन जागीरूं ॾिनियूं, उहा ॿी ॻाल्हि आहे, फुरे केरु कोन सघो, उहा असांखे खपे थी। तूं चओ न पुछां, तूं चओ न लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिंखे खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे बानर। महिरबानी। ने इनके सियासी काम कब शुरू की, क्योंकि उसने मुझे कहा कि तुम क्या कर रहे हो अपने घर में बैठ के, तुम क्या कर रहे हो अपने घर में बैठ के क्लिफ्टन में, तुम आओ मैदान में, आओ हमारे पास काठौर में, आओ हमारे पास कीरथल में, आप अपना भी आवाज उठाए, ये तुम्हारा फर्ज भी है। तो सब प्लीज हफीज साईं के लिए तालियां बजाओ। नहीं नहीं नहीं, हमारे लिए नहीं, हमारे लिए नहीं, हम आपके खिदमत करने वाले हैं। जो भी हम कर सकते हैं, जो भी हमारे हाथ में है और जो भी हमारे हाथ में होगा। सबसे पहले मैं फिर दूसरी बात है कि मैं इंडिजिनस राइट्स अलायंस के तमाम मेंबरान को शुक्र अदा करना चाहता हूँ आपके दावत के लिए। आपने हमें बुलाया इस बाग में, इस पार्क में, काठौर के बीच में कई दरख्त मौजूद हैं। एक जो हमारे पड़ोस से आए, चीन से आए, कॉर्नोकोपिया, नीम भी है, बड़े खूबसूरत दरख्त है, मगर जो सबसे खूबसूरत दरख्त है वो अक है, जो उधर कोने में सबसे छोटा यहाँ पे जो दरख्त है, जो सबसे खूबसूरत है वो अक है। अक पौधा अगर आप इसको अकेला छोड़ेंगे तो ये बड़ा से बड़ा दरख्त बन जाएगा, बड़ा से बड़ा दरख्त बन जाएगा। अगर आप इसको अकेला छोड़ेंगे, अगर आप इसके शाख नहीं काटेंगे तो ये सबसे बड़ा दरख्त यही बनेगा, सबसे मजबूत दरख्त यही बनेगा, सबसे फायदा वाला दरख्त यही बनेगा। क्यों? क्योंकि ये इंडिजिनस प्लांट है। और पाकिस्तान, खास तौर पर सिंध, खास तौर पर लार सिंध, खास तौर पर काठौर और कीरथल के इंडिजिनस लोग इसी अक के जैसे हैं। हर इंडिजिनस कम्युनिटी सिंध में इस अक के जैसे है। सिंध में सिंधी कौम है, मगर कई कौम भी है, बलोच भी हैं, शीदी भी हैं, पख्तून भी हैं, उर्दू स्पीकिंग भी हैं, सब मौजूद हैं। और ये सब कौम इस दरख्त के जैसे हैं। किसी ने आके इनके शाखे काटे, क्यों काटे? क्यों उन्होंने शाखे काटे? क्योंकि उन्होंने कहा कि यही कॉर्नोकोपिया जो चाइना से आया उनके लिए जगह बनाओ। काठौर कराची का माँ है, लियारी नदी का माँ है, मलीर नदी के माँ है, गडाफ के माँ है, पूरे कराची को खिलाती है।
आप किसी कराची वाले से पूछे कि इनकी रिस्क कहां से आता है, वो कहेंगे कि इम्तियाज से आता है। क्या मतलब? आपका पानी कहां से आता है? टैंकी से आता है। आपका क्या मतलब है? उनको यह नहीं पता है कि इनके पानी दरियाई सिंध, मलीर नदी और हब से आता है। उनको यह नहीं पता है कि इनकी रिस्क, इनके खुराक इन्हीं मलीर ग्रीन बेल्ट से आता है। और जब ये खत्म हो जाएगा और जब कराची के डिफेंस के लोग भूख से मरेंगे, तब उनको पता होगा कि इनके रिस्क कहां से आता है। ना सिर्फ इसी धरती से आती है, मगर आपकी मेहनत से आती है, आपकी खून पसीना से आती है। क्या उनको नहीं पता है कि इनके थाली के नीचे मेहनत भी होती है, मेहनत लगती है? नहीं, मगर हम उनको सिखाएंगे, हम उनको बताएंगे कि इनके रिस्क कहां से आता है। पीपल्स पार्टी, प्लीज आप उनको ये नाम मत इस्तेमाल करो, मत इस्तेमाल करो पीपल्स पार्टी। उनमें कोई पीपल नहीं है। क्या आप उधर है पीपल्स पार्टी में? आप है आवाम, आप है काठौर के आवाम, मगर आप उस पार्टी में शामिल नहीं है। वो सरदारों की पार्टी है, सरमायादारों की पार्टी है, कब्जा माफिया है। उन्होंने आपका जमीन भी कब्जा किया, और अगर आप उनको रोकेंगे नहीं तो फिर वो आपके पड़ोसी की जमीन भी खाएंगे। जरदारी पार्टी, कब्जा पार्टी का क्या मकसद है? भुट्टो का नाम खराब करने के लिए, भुट्टो का नाम बदनाम करने के लिए। क्यों शायर भुट्टो बनाएंगे? क्यों नाम देंगे शायर भुट्टो, जो कि पूरा मलीर के ग्रीन बेल्ट का तबाह कर रहे, ताकि आप समझेंगे, ताकि आप समझ लेंगे कि भुट्टो का मतलब है बर्बाद। गड़ी खुदा बख्श पे उन्होंने महल बनाया, लाशों के लिए महल बनाया, अवाम के लिए महल नहीं बनाया, ताकि आप समझ लेंगे कि भुट्टो का नाम है तबाह और बर्बाद। भुट्टो अवाम के नौकर है, भुट्टो आपका नौकर है, भुट्टो आपका खादिम है। और इंशाअल्लाह ताला मैं ये अदालतूं जहिड़ियूं बि आहिनि, उन सां असां छिके इंसाफ़ जी अॻ में वरितासीं न, ईअं ई वठंदासीं। पर अवाम जी ताक़त ज़रूरी अथव। हे जेके असांजा MN MP चूंडियल आहिनि न, इहे असां सां कॾहिं नथा बीही सघनि। उहे चाहिनि था इहे माण्हू इहे डबो सॼी उमिरि पंहिंजे कुलनि ते खणी हलनि, गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि, तॾहिं हू मजबूर थींदा, असांखे वोट ॾींदा। पर असां पंहिंजो तय कयो आहे त असां पंहिंजी क़ौम जे बचे खे ख़ुशहाली आणे ॾींदासीं, छो त जेसिताईं इन्हनि खे ख़ुशहाल न कंदासीं त असांजो बि को फ़ाइदो न आहे। इन जे करे असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं, तव्हां सां गॾु हूंदासीं। पर पहिरीं हिमत तव्हांखे करणी पवंदी। इहा ई मुंहिंजी गुज़ारिश आहे त वतन के लाए उठो, वतन के लाए फिरो। हम इंसानी हुकूक की बात करते हैं सर, मैडम हम इंसानी हुकूक की बात करते, हमें तो फंडामेंटल राइट्स भी नहीं है, कुछ भी नहीं मिला है। तबाही है, बिल्कुल तबाही है। हमारी कौम के साथ जो जुल्म हो रहा है, ये कराची शहर में ये हालत है। ये गाबो पट से लेकर ये सारी जमीनें ये कारपोरेट फार्मिंग के नाम से ये कब्जा की जा रही है, सारी जमीनें। ये गड्ढा क्या हालत है यार। हम कराची शहर में ये बहरा टाउन सामने है, कैसे बन गया। और वहाँ माण्हू जी खुलेआम मालिकी करणी पवंदी, उते का बि रिआयत न थियणु खपे, उते का बि मसरत पसंद जी शिकार थियणु न खपे। को बि गठजोड़ करे ग़लति फ़ैसिला सियासी न करणु खपनि। जिथे जा माण्हू अॼु गूंगा बोड़ा ऐं अंधा थिया असेंबलियुनि में वेठा आहिनि, हू असांजा लोकल माण्हू आहिनि, हू तव्हांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि। जहिड़ा कहिड़ा आहिनि हू असांजा आहिनि, हू असांजे लाइ छो नथा ॻाल्हाइनि। अफ़सोस आहे जो अॼु बि असां हुनजे लाइ करे खुलो नथा ॻाल्हायूं। छाजे करे त किथे मिठियूं माइटियूं आहिनि, किथे कबीलाई ॻाल्हियूं आहिनि, किथे वडेराशाही आहे, किथे सरकारी निज़ाम आहे, किथे वरी बदनसीब पीपल्स पार्टी आहे, जंहिंजे लाइ असांजा माण्हू नथा ॻाल्हाइनि। असांखे खुलो ॻाल्हाइणो पवंदो, असांखे मुनाफ़िक़त खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। असांखे पंहिंजे धरती जी मालिकी करणी पवंदी, पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करणी पवंदी। अॼु जेके ही इक़्तिदार जा ठेकेदार, ही उहे सरकारी वर्दियुनि वारा जेके गॾिजी करे
ज़मीन खे तीन वाल करे रहिया आहिनि, जेकी ज़मीननि जे बंदर बांट करे रहिया आहिनि, जेकी दारियुनि माण्हुनि खे कारपोरेट जे नाले सां ज़मीनूं विराए ॾेई रहिया आहिनि। छा हिते जो माण्हू हारी, हितां जो मज़दूर, हितां जो मक़ामी माण्हू उन्हनि जो हक़ न आहे? जिन जूं सदियूं हिते गुज़रियूं आहिनि, जिन जा केतिरा नस्ल हिते गुज़रिया आहिनि, जेके असुल धरती जा वारिस आहिनि, तव्हां उन्हनि खे कंहिं बि नाले सां, को बि ठगी ऐं धोखे जे नाले सां ऐं कारपोरेट जे नाले सां हितां जे मक़ामी माण्हुनि खे ज़मीनूं ॾियो, हितां जे मक़ामी माण्हुनि खे सहूलियतूं ॾियो, हितां जे माण्हुनि खे उहे आसानियूं फरमायो त हू पाण ख़ुशी सां मज़दूरी करे सघनि, हू हारतो करे सघनि, हू पंहिंजे ज़मीन खे आबाद करे सघनि। साॻी तरीक़े सां असां ॿुधायूं था दोस्तनि खे त पहिरें ॾींहं खां वठी इंडिजिनस अलायंस हुजे, वकला बिरादरी हुजे, या जिन बि धरती जे मालिकी जी दावा करे मैदान ते आया आहिनि, जिन जदोजहद कई आहे, असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं। असां पंहिंजे हिसे जो कमु करियूं पिया उन्हनि दोस्तनि सां गॾिजी करे। असां अॼु बि क़ुर्बानी ॾींदासीं। कल्ह जे पहिरियां वारे केस में असां नामज़द हुआसीं उन FIR में, ऐं अॼु जेको वकला बिरादरी सिंध जी मालिकी कंदे पाणी बचाइण जे लाइ कैनालनि जे लाइ केस विढ़िया, अॼु बि असां उन FIR में नामज़द आहियूं ATC केस में। असांखे फ़ख्रु आहे त असां पंहिंजनि माण्हुनि सां गॾु आहियूं, वकला बिरादरी सां गॾु आहियूं, पंहिंजनि धरती बचाइण जे लाइ जदोजहद में गॾु आहियूं। मूंखे उमेद आहे त असां जेके बि दोस्त आहियूं, जेतिरा बि आहियूं, गॾिजी करे हिकु नई सिफ़बंदी सां, नए मुस्तक़िल मिज़ाजी सां असांखे गॾिजी जदोजहद करणी पवंदी, गॾिजी हलणो पवंदो ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां रियाकारी खे हटी करे पंहिंजी क़ुर्बानी जो जज़्बो ॾियणो पवंदो। केतिरा माण्हू FIR में ईंदा, केतिरनि माण्हुनि खे गिरफ़्तार कंदा, केतिरनि जो क़त्लेआम कंदा। यकीन ॼाणो जे जदोजहद तेज़ आहे त अंग्रेज़ न बीठा, तुर्खान न बीठा, त हे नाम नियाद गिदड़ ही छा असांजे लाइ रुकावटूं बणजंदा। वॾी महिरबानी।